अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद तव्हां ठीक हूंदो। नाज़रीन, सिंध जे मथां, सिंध जे वसीलनि जे मथां, सिंध जी मईशत जे मथां, सिंध जे सूंहं जे मथां, सिंध जे सकाफ़त जे मथां हमेशह वार थींदा ईंदा आहिनि। उहे तातारी हुजनि, उहे अरगून हुजनि, उहे तुरखान हुजनि या खणी हाणोका हुक्मरान हुजनि, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहे उन्हनि ते वार कंदा अचनि था। हूअं त सिंध जा सूर तमामु घणा आहिनि, पर जेकॾहिं असां ख़ासि तौर ते ॻाल्हि कंदासीं सिंध जे तालीम वारे वज़ीर जी, तालीम जी ॻाल्हि नथा कयूं, सिंध जी तालीम जो छा असरु आहे उन ते अंगनि अखरनि सां ईंदड़ कुझु ॾींहंनि में ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। पर हिन वक़्तु असां ॻाल्हि कयूं था त सिंध जे तालीम वारे वज़ीर शाही हुकुमनामो जारी कयो त स्कूलनि जे अंदरि टोपी ऐं अजरक तोहफ़े तौरु न ॾिनो वेंदो। उन ते मुख़्तलिफ़ पासनि खां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आयूं। के चवनि पिया त ठीकु आहे, बहितर फ़ैसिलो आहे, पर हक़ीक़त छा आहे? इन क़िस्म जे फ़ैसिले जी ज़रूरत कहिड़ी आहे? जेकॾहिं शाह साहब खे बुरो लॻो, छाकाणि त हाणे उन्हनि काफ़ी ॾींहंनि खां पोइ, नोटिफिकेशन खां पोइ, सोशल मीडिया ते तनक़ीद खां पोइ उन्हनि हिकिड़ो वीडियो पैगाम जारी कयो आहे। हाणे उन वीडियो पैगाम में सिंध जे तालीम वारो वज़ीर सरदार शाह चवे थो त मूं उन्हनि मासूम ॿारनि खे ॾिसी करे चयो आहे जेके 50 डिग्री सेंटीग्रेड में उते गुलनि जूं पतियूं पिया उछलाइनि, मां उन्हनि खे ॾिसी करे चयो आहे त इन क़िस्म जी ख़ुशामद वारो जेको कल्चर आहे उहो ख़तमु थियणु घुरिजे। बिल्कुलु मां मुतफ़िक़ आहियां तालीम वारे वज़ीर जे इन ख़्याल सां, पर उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अची ॻाल्हि पहुती आहे सिंध जे अजरक ऐं टोपीअ ते। बाक़ी जेकॾहिं ॿोॾि मुतासिरनि ॾे जेकॾहिं असांजा पार्टी जा अॻुवान सरबराह वेंदा त उन्हनि घरनि ताईं, गाॾीअ खां उन्हनि जे घरनि ताईं उन्हनि खे रेड कारपेट ऐं गिल्म विछाए ऐं आरामदाह गिल्म विछाए उन्हनि ते हलायो वेंदो। उहा ख़ुशामद न आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खोड़ शयूं थींदियूं आहिनि, ॾिठियूं आहिनि, पार्टी जलसा थींदा आहिनि, 50-50, 100-100, 200-200 गाॾियुनि जा काफ़िला ॾिना वेंदा आहिनि। उहा ख़ुशामद न आहे। तालीम वारो वज़ीर चवे थो त मूंखे ख़ुशामद पसंदि न आहे। जेकॾहिं ख़ुशामद पसंदि न आहे त उमेदु कयूं था त हू तालीम वारो वज़ीर पंहिंजो प्रोटोकॉल बि छॾींदो। सिक्योरिटी जी ज़रूरत त उनखे हूंदी आहे त जंहिं अवाम जे भले जे लाइ कुझु कयो हुजे, पर मां नथो सम्झां त तालीम वारे वज़ीर को अहिड़ो फ़ैसिलो कयो आहे जो सिंध जे अंदरि तालीम दुश्मन अंसर हुन जे ख़िलाफ़ु को एॾो वॾो को क़दम खणनि। ऐं सो उमेदु कयूं था त इहो शुरूआति पाण खां कंदो वज़ीर साहबु, ऐं हू पंहिंजो प्रोटोकॉल छॾींदो, हू पंहिंजी गाॾी जेका आहे उन में हलंदो। ठीकु आहे, हू जेको काफ़िला वठी वञण ऐं जेके महफ़िलूं ऐं ओताकूं आहिनि उहे बि बंदि कंदो। उहो बि सिंध जे अवाम जो पैसो आहे। ऐं जेको ॿोॾि मुतासिरनि ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जलसा जुलूस थियनि था उन्हनि में जेको ख़र्चु थिए थो उहो बि घटायो वेंदो। उन जे लाइ बि ज़रूरु तजवीज़ रखंदो ऐं वीडियो बयानु ॾींदो। उमेदु कयूं था, मुंहिंजी बि रिक्वेस्ट आहे शाह साहब खे त इन क़िस्म जो ज़रूरु फ़ैसिलो कंदो, छाकाणि त ख़ुशामद नथी वणे, इहो त तमामु वॾो फ़ैसिलो आहे ऐं सुठो फ़ैसिलो आहे। असांखे उन सां गॾु थी बीहणु घुरिजे। पर इहा ॻाल्हि रुॻो सिंध जे कल्चर ते, सिंध जे अजरक ऐं टोपी ते अची वञे पोइ असां बर्दाश्त न कंदासीं। हाणे मुख़्तलिफ़ माण्हू चवनि था त इन में का बुराई न आहे, उहा उन्हनि जी ज़ाती राय आहे। पर जेकॾहिं को कंहिं स्कूल जो हेडमास्टर, कंहिं स्कूल जो प्रिंसिपाल, कंहिं कॉलेज जो प्रिंसिपाल, कंहिं यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर जेकॾहिं कंहिं महिमान खे अजरक पाराए थो त उन में बुराई छा आहे? छाकाणि त उन जे मानीअ ते, नाश्तनि ते बि लखें रुपयनि जा बिल त हूअं ई ख़र्च थी वेंदा। उन में उहो 1500 ऐं 2000 रुपए जे अजरक जो अची माना तव्हांखे लॻो त इन जो वॾो नुक़सानु आहे। असांजे तालीम वारे वज़ीर खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त अजरक ऐं टोपी जे करे हिकु हैंडीक्राफ्ट जी इंडस्ट्री हलंदी आहे। त छा तव्हां उन्हनि माण्हुनि खे, पहिरियां त खोड़ शयूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, हाणे तव्हां उन्हनि खे हथी ॾियारण जे बजाए त हाणे उन इंडस्ट्री खे बि तव्हां बंदि करणु था चाहियो। तव्हां चाहियो था त उहे माण्हू वरी वेला वेहनि। असां वटि कुंभर इंडस्ट्री, कुंभर जो जेको हथ जो कमु आहे उहो सॼो ख़तमु थी वियो। काशी जो कमु ज़रे घटि वञी बचियो आहे, बाक़ी त ख़तमु थी वियो। अजरक ऐं टोपी कल्चर डे या कल्चर, शाह साहब चवे थो त कल्चर डे आहिनि उन्हनि ते असां मल्हाईंदासीं। शाह साहब, कल्चर हिकिड़े ॾींहं जो न हूंदो आहे, अलामती का शइ कोन पिया मल्हायूं पाण। सो
तव्हां उन ख़ुशामद खे ख़तमु कयो जेका मां पंहिंजे वीडियो जे पहिरें हिसे में चई चुको आहियां। तव्हां उन सॼे सिस्टम खे ख़तमु करे ॾेखारियो या करे सघो था, या तव्हांखे ख़बर ई न आहे। हाणे जेकॾहिं मिनिस्टर खे इहा ख़बर ई न हुजे त उन जे तालीम खाते में उस्ताद जी बदिली हुजे, हेड मास्टर जी बदिली हुजे, इंतिज़ामी पोस्ट हुजे, हर शइ जो हिकिड़ो रेट रखियलु आहे, तव्हांखे ख़बर न आहे। उते तव्हांखे इहो अहसासु नथो थिए त हिते सिंध जे अवाम जो, सिंध जे मासूम बचड़नि जो, सिंध जे मासूम ॿारनि जो केॾो नुक़सानु पियो थिए, जो हिकिड़ा नॉन प्रोफेशनल माण्हू अची इंतिज़ामी पोस्टुनि ते वेहंदा आहिनि। हिकिड़ा जेके अहल माण्हू, सीनियर तरीन माण्हू हूंदा आहिनि, उहे पैसा न ॾियण जे चकर में उहे रिटायर थी वेंदा आहिनि, पर कॾहिं बि इंतिज़ामी पोस्ट ते कोन अची सघंदा आहिनि। ऐं उहे माण्हू जेके तव्हांजे सिस्टम में अची करे ऐं पैसा ॾींदा आहिनि, उनखां पोइ उहे वरी अची इंतिज़ामी पोस्टुनि ते वेहंदा आहिनि ऐं वरी इंतिज़ामी जेके मज़ा आहिनि उहे माणींदा आहिनि। सो महिरबानी करे इन क़िस्म जा शाही फ़रमान ॾियण वक़्तु ज़रूरु सोचो। हीउ को 90 वारो दौरु न आहे, हीउ 80 वारो दौरु न आहे जो तव्हां जेको चाहियो पिया करे छॾियो, असां अखियुनि ते रखियोसीं, जी साईं मञी वरितोसीं। शाह साहिबु हाणे ईअं न थींदो। तालीम ते तव्हां छा करे सघिया आहियो, उहा बि हिकु वॾो चैलेंज आहे। छाकाणि त अॼु बि जेकॾहिं तव्हां खां पुछिबो त तव्हां ॿुधाईंदव त कमु करण जी ज़रूरत आहे। अॼु बि तव्हां फेसबुक ते, सोशल साइट्स ते पंहिंजे इश्तिहारी मुहिम में पोस्टूं रखंदा आहियो, को हिकु अधु स्कूल जी बिल्डिंग ठाराए छॾींदा आहियो। 50 लख खां 60 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। हीउ सिंध जो वॾो वज़ीर पंहिंजे ऐलाननि में, तक़रीरुनि में चवंदो रहे थो, हीअ सरकारी अंग खरनि, हक़ीक़त में त अंग खरनि या वधीक आहिनि। उन्हनि जे लाइ तव्हां छा करे सघिया आहियो? इंफ्रास्ट्रक्चर मुकमिल तौर ते तबाह आहे। इहो को रुगो ताज़ियुनि बरसातुनि में तबाह न थियो, उनखां पहिरियों ई तबाह थियल आहे। असांखे त हिकिड़ो बहानो मिली वियो त 22 में तमामु घणियूं बरसातूं पयूं, ॿोॾि आई ऐं इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो तबाह थी वियो। हाणे असां मज़लूम आहियूं, हाणे उन ते खाऊं पिया ऐं वेठा आहियूं। सो महिरबानी करे थोरो पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे ऐं पोइ उहे जारी कंदा कयो। नाज़रीन, हिकिड़ी ॿी शइ नोट कई वई आहे। सिंध जो गवर्नर कामरान खान टिसोरी साहब, उहो आहे त MQM जो, पर उहो हिकु शइ करे रहियो आहे। उन बि साॻियो ई कमु कयो आहे। हाणे जेकॾहिं असांजा पंहिंजा वज़ीर, मशीर, उहिदेदार, चूंडियल नुमाइंदा ई इन क़िस्म जूं शयूं कंदा त असां कामरान टिसोरी खे छा मयार ॾेई सघंदासीं। कामरान टिसोरी साहब सिंध जे गवर्नर हाउस में ईंदड़ महिमाननि खे कॾहिं अछी शाल पाराईंदो आहे, कॾहिं नारंगी शाल पाराईंदो आहे। ईअं कॾहिं बि न आहे थियो, छाकाणि त सिंध जो गवर्नर हाउस आहे, हीउ को UP, CP, बिहार जो गवर्नर हाउस न आहे। कामरान साहब, हीउ सिंध जो गवर्नर हाउस आहे। हिते रिवायत मूजिबि अजरक ऐं टोपी पाराई वञे। तव्हांखे एतिरी नफ़रत आहे त तव्हां हलिया वञो, तव्हां लातालुकी इज़हार कयो। आइनी उहिदे ते वेही करे तव्हां इन क़िस्म जे नफ़रत वारे रवैये खे हथी पिया ॾियारियो। छा तव्हां आइन ते अमल करण जा पाबंद न आहियो? कामरान टिसोरी साहब, दिस इज़ नॉट यूअर UP, CP एंड बिहार अगेन, दिस इज़ सिंध। सो इन क़िस्म जूं शयूं सिंध जे ख़िलाफ़ु हमेशह थींदियूं रहनि थियूं। ऐं सो बहरहाल उमेदु कयूं था त हुकुमरान ज़रूरु होश खां कमु वठंदा। ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के बाद।